अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। वज़ीर आज़म इमरान ख़ान दावा कई आहे त सेनेट चूंडूं ओपन बैलेट ज़रिए न थियूं त हुकूमत खे अपोज़िशन खां वधीक सीटूं मिलंदियूं ऐं अपोज़िशन वारनि जूं दाऊं निकिरी वेंदियूं। सेनेट चूंडुनि में मौलाना फज़लुर रहमान सभ खां वधीक माल कमायो। बलोचिस्तान में हिक सीट जो अघु 50 खां 70 करोड़ रुपया लॻी रहियो आहे। वज़ीर आज़म पंहिंजे बयान में चयो त अपोज़िशन जमायतूं सेनेट चूंडुनि में करप्ट निज़ाम जी हिमायत करे रहियूं आहिनि। मूं वटि ख़रीदारीअ जी वीडियो अॻु में मौजूदु हुजे हा त अदालत में पेश करियां हा। सवाल वीडियो जी टाइमिंग जो न आहे, मुंहिंजो मौक़िफ़ सही साबित थियो। दिफ़ा वारे वज़ीर परवेज़ खटक सेनेट चूंडुनि में मेंबर्स में पैसा विरहाइण बाबति अॻूणे मेंबर उबैदुल्ला यार जे इल्ज़ामनि खे रद्द करे छॾियो। परवेज़ खटक चयो आहे त वीडियो में नज़र ईंदड़ स्पीकर हाउस न पर इस्लामाबाद जो हिकु घरु आहे। मूं मेंबर्स खे पैसा ॾियण जो नाहे चयो। हैरत जी ॻाल्हि आहे त 17 मेंबर बि असांजा विकामिया ऐं इल्ज़ाम बि असां ते पिया लॻनि। केपीए जे अॻूणे MP ज़ाहिद दुरानीअ जो चवणु आहे त पैसा विरहाइण वारो हंधु स्पीकर हाउस ई हुयो ऐं उन वक़्तु परवेज़ खटक बि मौजूदु हुयो। गुज़िरियल ॾींहुं बि PTI जे अॻूणे मेंबर उबैदुल्ला यार दावा कई हुई त हिननि खे केपीए जे अॻूणे वॾे वज़ीर परवेज़ खटक जे चवण ते पैसा वरिता विया। सेनेट चूंडूं ओपन बैलेट कराइण बाबति सदारती रेफरेंस जी ॿुधणी कंदे चीफ जस्टिस पुछियो त माण्हू पार्टीअ खे वोट ॾींदा आहिनि या उन जे मंशूर खे। अटार्नी जनरल अदालत खे ॿुधायो त वधीक माण्हू लीडर जे मोहींदड़ शख़्सियत खे वोट ॾींदा आहिनि। क़ाइदे एज़म जी शख़्सियत खां मुतासिर थी खेसि वोट ॾिना विया। उसूली तौर पार्टी ऐं मंशूर ॿिन्ही खे वोट मिलणु घुरिजनि। चेयरमैन जी चूंड जो तरीक़ेकार आइन में मौजूदु आहे। उहा चूंड ओपन बैलेट कराइण लाइ आइन में तरमीम करणी पवंदी। इस्लामाबाद में पघारुनि में वाध लाइ एहतजाज कंदड़ सरकारी मुलाज़िमनि ऐं पुलिस विच में शदीद चकरियूं। पार्लियामेंट ॾांहुं वञण जी कोशिशि कंदड़ मुलाज़िम D चौक वटि पहुची विया। रुकावटूं हटाइण जी कोशिशि, पघारुनि में वाध न थियण ख़िलाफ़ हज़ारे मुलाज़िमनि पाक सेक्रेटरीट खां पार्लियामेंट हाउस ॾांहुं मार्च शुरू कयो त पुलिस मथनि शेलिंग ऐं लठबाज़ी करणु शुरू करे ॾिनी। मुलाज़िमनि जो बि अहलकारनि ते पथराव। 150 खां वधीक मुलाज़िम गिरफ़्तार। लेडी हेल्थ वर्कर्स ऐं ॿियनि मुलाज़िमनि जो बि प्रेस क्लब आॾो एहतजाज। PDM सरबराह मौलाना फज़लुर रहमान पारां इस्लामाबाद में एहतजाज कंदड़ मुलाज़िमनि ते तशद्दुद जी मज़म्मत। मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त PDM सरकारी मुलाज़िमनि सां गॾु आहे। तजुब आहे त को जनरल रिटायर्ड थिए थो त उनखे कंहिं वॾे उहिदे ते मुक़ररु कयो वञे थो, पर सरकारी मुलाज़िमनि खे संदन हक़ बि नथा ॾिना वञनि। हैदराबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मौलाना फज़लुर रहमान चयो त हर इदारो पंहिंजे आइन दायरे में रही पंहिंजो कमु करे। रियासती इदारा मुल्क लाइ कमु कंदा त असां साणनि सां गॾु आहियूं। नून लीग ऐं पीपल्स पार्टी पारां मुलाज़िमनि जे जारी एहतजाज जी हिमायत जो ऐलान। मरियम नवाज़ चयो आहे त मुलाज़िमनि ते तशद्दुद ॻोड़ा आणींदड़ गैस जो इस्तेमालु जाली हुकूमत जो ज़ालमाणो क़दम आहे। सरकारी मुलाज़िमनि जूं क़ुर्बानियूं अवाम दुश्मन, वोट चोर ऐं कमीशन खोर हुकूमत जे ख़ात्मे जो ऐलान आहे। पीपल्स पार्टीअ जे नैयर बुखारीअ चयो आहे त पुरअमन एहतजाज सभिनी जो हक़ आहे। नाअहल हुकूमत वाइड़ा जो शिकार थी रेड ज़ोन खे जंग जे मैदान में तब्दील करे छॾियो। सूबाई वज़ीर नासिर शाह चयो आहे त मुलाज़िमनि ते शेलिंग करे पंहिंजी नालाइकी ऐं नाअहलीअ जो सबूत ॾिनो आहे। हुकूमत महांगाईअ जे चकीअ में पिसजंदड़ आवाम मथां हिकु भेरो ॿीहर बिजली किराए छॾी। फी यूनिट ₹1.53 महांगी करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। डिसंबर 2020 जे फ्यूल एडजस्टमेंट जे मद में बिजली महांगी कई वई। बिजली महांगी थियण सां सार्फ़िन ते 10 अरब रुपयनि जो इज़ाफ़ी भार पवंदो। रेलवे जा मुलाज़िम बि मुतालबनि जी मञता लाइ सरापा एहतजाज। रेलवे जे इम्कानी निजकारीअ ख़िलाफ़ ओवर टाइम न मिलण ऐं ॿियनि मुतालबनि जी मञता लाइ मुलाज़िमनि जा कराची ऐं सखर में मुज़ाहिरा। अमरीकन केमिकल सोसाइटीअ जे तावन सां क़ाइदे अवाम यूनिवर्सिटी ऐं इंजीनियरिंग यूनिवर्सिटी सेमिनार कोठायो वियो, जंहिं में नवाबशाह जे स्कूलनि जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि भरपूर नमूने शिरकत कई। उन मौक़े ते सेमिनार खे ख़िताब कंदे अॻुवाणनि चयो त असांजे सेमिनार कोठाइण जो उहो मक़सदु आहे त जीअं स्कूलनि जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि खे केमिकल ऐं केमिस्ट्रीअ जी ॼाण बाबति मौक़ो मिली सघे। उन सां अहिड़ो रुझान पैदा थिए जो स्कूलनि में जीअं मुख़्तलिफ़ शोबनि में तजुर्बा कया वञनि था, पर केमिकल जे शोबे में तमामु घटि रुझान आहे। उन करे इन शोबे खे हथी वठाइण लाइ हीउ सेमिनार मुनक़िद कयो वियो आहे। नवाबशाह शिया उलमा काउंसिल सिंध सूबे जे सीनियर नायब सदर अलामा सैयद इकबाल ज़ैदी नवाबशाह प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त पाकिस्तान इस्लामी रियासत आहे, जंहिं में हर मसलक ऐं हर मज़हब वारे खे पंहिंजे पंहिंजे अक़ीदनि मुताबिक़ पंहिंजूं रस्मूं अदा करण जो पूरो हक़ आहे।
ऐं उहो हक़ आइन तोड़े मुस्लिम ऐं गैर मुस्लिम खे मिलियल आहे। जंहिं ते हुननि चयो त हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे चहलम जे मौक़े ते पैदल माण्हुनि जुलूसनि में शिरकत करण वारनि ते 80 खां वधीक FIR दाख़िल कयूं वयूं आहिनि। जंहिं ते हुननि चयो त सिंध हुकूमत जी अहिड़ी ग़लति अमल ख़िलाफ़ 14 फ़रवरीअ ते सखर खां कराचीअ ताईं तहफ़ुज़ आज़ादारीअ जे नाले सां मार्च कढियो वेंदो। IG मोटरवे पुलिस सैयद कलीम इमाम, DIG अली शेर जाखराणी ऐं सेक्टर कमांडर सजाद हुसैन भटीअ जे ॾिनल ख़ासि हिदायतुनि ते मदरसा अब्दुल्ला बिन उमर न्यू सईदाबाद में रोड सेफ्टी आगाही प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिं में मौलाना मुख्तियार अहमद जमाली, मौलाना फयाज़ अहमद जमाली ऐं ॿियनि उस्तादनि शिरकत कई। जंहिं में अॻवाननि चयो त रोड जे हादसनि खां बचण लाइ असांखे ट्रैफ़िक जे क़ानूननि ते अमल करणो पवंदो। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।